असां के कम एड़ो करणो आहे जो खानू जे मलाइकन के भी खबर न पए जो यो कम असां कयो आहे। पोए छा सोचो थई? कमाल खाने तो जो यो पिलाव त बेहतर है पर अॻियां के कदे बाकी ही मीरण केड़े कम ईंदो? मां त तव्हां सां ॿधल आहियां। बाहि बे टुबी ॾियण लाइ चवंदो पोइ पोइते न हटंदुसि, पर हर कम जो अॻु पोइ सोचे कजो। मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे। इन कम करण सां असांखे 2 फ़ाइदा मिलंदा। 2 फ़ाइदा। पहिरियों त असां इन खानू खे पंहिंजे कदमनि में झुकाईंदासीं ऐं ॿियो अदा जो बुलंद भी थी वेंदो, छो त अदा साईं खे इन खानो ई अगवा कयो। वक़्तु अची वियो आहे त असां पंहिंजो बुलंद पूरो कयूं। वाह कबार खान वाह, वाह जे सोच कई थई। हाणे ॿुधाईंदासीं खानो खे। अदी तू मांखे समझा छो हथ धोई करे मुझे पोयां पई आहे। पैरां जे सिर ॾे खैर हुजे, छोरी मखण पए छो थो मथो सड़ई पियो। मां थी चवां त भाग खे लता न हणो। जे तुंहिंजो इहो रिश्तो थियो न त तुंहिंजी माउ ऐं भेण बि हली हवेलीअ में देरो जमाई दियूंसीं। ओ छोरी निभागी ॾिठी कोन त वॾेरी सकीना कीअं आकहियूं घेले आणे हवेलीअ में पाण सां गॾु कयूं। जे तूं हवेलीअ में हूंदी आहे त असांजा बि नसीब खुली पवंदा। पाण सां गॾु छो थी असांजे नसीबनि खे बि लताड़ी। अदी अम्मा सही थी चवे, असां सभिनी जा भाग वरिया आहिनि। भाग अच्छा छो थी पई पंहिंजे भागनि सां गॾोगॾु असांजे भागनि खे बि लताड़े। अम्मा केड़ा भाग वरी भाग? खैरां जे सिर ॾे खैर हुजे। अदा तूं ई समझाए को छोरीअ खे। भाग दर ते आयो आ, छोरी आ जो उनखे धिका पई ॾे धिका। मां यहाँ जो केतिरा पीर भेटिया थमें, केतिरनि मुर्शिदनि जूं वञी दुआऊं पिनियूं थम इन भाग जे लाइ। अलाए कहिड़े मुर्शिद जी का दुआ घामी वई जो भाग अचे दर खड़कायो आ, पर छोरी जो खणी समझे न ॻाल्हि खे मां छा कयां। दुआ त घामी अदी, पर केड़ी दुआ? किथां पियो भाग वरे? मामा अदी जे लाइ रिश्तो आयो आहे। इहा का नई ॻाल्हि कान्हे। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। अदा इहा ख़बर अथई त इहो रिश्तो आयो काथों आहे? हा इहा ॻाल्हि सोचण जहिड़ी आहे। दिलावर खान अदा तोखे त ख़बर है न त दिलावर खान जी केॾी वॾी देह आ। तूं सॼो ॾींहुं घोड़ो डुकाईंदे न बि हुन जी देह कोन खुटंदी। हा अदा हाणे इन्हे खां वधीक असांजा के भाग ॿिया। अम्मा इहो ख्वाब न ॾिस, मां रईस दिलावर सां शादी न कंदसि। अम्मा वारो कर रहमत, तोसां आहियां तोसां। जी अम्मा जी। जल्दी कर, इहा ज़हर वारी शीशी खणी ॾे त पियां। ॿुधाए अदी किथे पई आ त मां तोखे आणे ॾियां। तूं हाणे बस कर तूं अदा त मां पाण खणी थी पियां पई त इहा तोखे न उटलाए पियारियां। अम्मा जॾहिं मां शादी करण ई नथी चाहियां त पोइ अजाए मूंखे एॾो मजबूर छो पई करीं? तूं मुंहिंजी ॻाल्हि चङी तरह ॿुध, कुझु सोच कुझु। अम्मा जे तो शादी न कई दिलावर खान सां त दिलावर खान असांखे न ॻोठ मां धिके कढंदो। पोइ काथे वेंदासीं काॾे वेंदासीं? अम्मा इहो त सोच न। मुंहिंजे ॻोठ बस तूं त सब्र कर, खुदा खे मञ। छोरी जे न ही ॻोठ छॾियोसीं त पोइ मथे ढकण लाइ काथे बि असांखे जॻह न मिलंदी। अजायो छो थी पई पाण सां गॾु असांखे बि सूरन में विझे। छिती अची थी आ न बड़ न कोन मञींदी। ॾिठी न तवाई लॻसि काॾो थी ॼाणे पई इहा ॻाल्हि खे। हिन छोरी खे मां कहिड़ी ख़बर।
काॾे निकिरी पियो आं? हेठि वञा पियो। हेठि? हा, चचे तरफ़। शाम ताईं त अची वेंदे न? 2 ॾींहं लॻी वेंदा। कोई अहिड़ो कमु अथई छा? चाचा वारनि न वञा पियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾींहुं 2 राहे विझंदा। उते पहुचण खां पोइ फोन करे छॾ। ठीकु आहे, ॼाण ॾींदुसि। हैदर खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। अमड़े छोरीअ खे राज़ी कई? अम्मा मूं त वॾा वस कया आहिनि पर अदी मञे ई कान थी। ओ अम्मा छोरीअ खे मञाइणो पवंदी छोरीअ खे। थोरो सोच रहमत हिन महिल हाकिम ख़ान बि हवेलीअ मां निकितल आहे। बाक़ी रही सकीना, उन्हे खे बि दिलावर ख़ान तड़े कढियो आहे हवेलीअ मां। हाणे सॼी हवेली खाली पई आहे, खाली। ओ अम्मा हाणे तूं इहो सोच त जेकॾहिं न सोणीअ जी शादी थी वञे दिलावर ख़ान सां, पोइ त असां हवेलीअ जूं मालिकियाणियूं थी वेंदियूं। मालिकियाणियूं। अम्मा इहो त मां बि ॾिसां पई, पर दिलावर ख़ान असांखे हवेली में रहाईंदो? ओ अम्मा दिलावर वीचारो गुगदाम आहे, गुगदाम। रुगो हिकु दफ़ो छोकिरीअ सोणीअ जी शादी थी पई दिलावर सां, पोइ ॾिस त मां हिन बोदले खे कीअं थी हीअं आङुरनि ते नचायां, आङुरनि ते। छोरी तूं ॿियनि सोचनि खे छॾ ॿियनि सोचनि खे, रुगो छोरीअ खे राज़ी करे विझ। अहिड़ा रिश्ता रोज़ रोज़ नाहिनि ईंदा। अम्मा इहा तोखे पक आहे त दिलावर ख़ान अदी सां शादी करण लाइ तयारु आहे, या मासी जन्नत जी फूकुनि ते लॻी आहीं? ओ अम्मा मां अहिड़ी चरी बि कान आहियां जो इन धूतीअ जे ॾटनि ते लॻा। मां पाण वञी दिलावर ख़ान सां मिली आई आहियां। हा, जेकॾहिं सोणी राज़ी न थी न ऐं इहा ख़बर वञी दिलावर ख़ान खे पई त पोइ थी सघे थो उहो बि शादीअ खां इनकार करे छॾे। हा, खैरा जे सिर ॾांहुं ख़ैर हुजे। अमड़ दिलावर आहे बोधलो माण्हू, हो कंहिंजे मथां बि पंहिंजी ज़ोर ज़बरदस्ती नथो बढ़े सघे। मूंखे त इहो ई ख़ौफ़ आहे त इहा ॾाइण वञी न ॻाल्हि करेसि त सोणी तोसां शादीअ करण ते राज़ी नथी थिए, पोइ त मां दिलावर ख़ान बि इनकार करे छॾे ऐं पंहिंजे लाइ वञी ॿिए रिश्तो घुरे। हा मां ॿिए हंधा रिश्तो घुरियईं त उनखे खोड़ रिश्ता मिली पवंदा, पर अदी जे लाइ वरी अहिड़ो रिश्तो न मिलंदो। अम्मा ओ अम्मा इन करे ई त मां बि चवां थी त इहा ख़बर इन मुंहिंजे जनीअ खे न पवे, जे न त वञी इहो सॼो हवालो कंदी दिलावर सां। पोइ दिलावर ख़ान असांजे छोरीअ जो संग वठण खां न इनकार कयो त पोइ खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। इहा कोई जन्नत पाण ई निकाह करे दिलावर ख़ान सां वेही रहंदी। हा अमड़े मां चवां थी वञ वञी छोरीअ खे राज़ी करे त इहो संग बि हथनि मां न वञे। मां सम्झायांसि थी अम्मा। बसड़ीअ भाई अलाह सम्झाए छोरियुनि खे, मां छा कयां। बस कोन थियूं मञनि पियूं। महमूद बाबा रुस्तम ख़ान जी जांच कयो त हिन महिल किथे थो रहे। रेस कुझु ॾींहं रुस्तम मूं वटि आयो हुयो, चवे पियो त मां कचे तरफ़ वञा थो। दिलावर ख़ान तव्हां हाणे हुकुम कयो त असांखे छा करणो? मूंखे जेको कुझु करणो आहे उन लाइ तव्हां थोरा आहियो, इन करे रुस्तम ख़ान जो हुअणु तमामु ज़रूरी आहे। रेस जेकॾहिं तव्हां हुकुम कयो त मां सुभाणे ई रुस्तम जी जांच लाइ निकिरी पवां। हा सद, रुस्तम ख़ान जो हुअणु तमामु ज़रूरी आहे। उन खां पोइ असां हाकिम ख़ान वारिस ख़ान जे सीने ते बंदूकूं रखी उन्हनि खां अॻियां पोयां हिसाब वठंदासीं। किथे ईअं त न आहे त रुस्तम ख़ान गिरफ़्तार थी वियो हुजे? जेकॾहिं गिरफ़्तार थियो हुजे हा त रुस्तम ख़ान जे गिरफ़्तारी जी ख़बर मूंखे ज़रूर पए हा। या त वापसि ॻोठ ते न आयो वियो हलियो? हा ईअं थी सघे थो। जे हिते हुजे हा त रुस्तम ख़ान चक्कर ज़रूर हणे हा। पोइ असद खे ओॾे रवानो कयूं? हा महमूद, असद खे ओॾो मोकिलियूं था। जेसि ताईं रुस्तम ख़ान नथो अचे तेसि ताईं असां को बि कदम न खणंदासीं। रुस्तम ख़ान जे अचण खां पोइ ई असां इन्हे मुजीब ऐं मजूअ जो सफ़ायो कंदासीं ऐं पोइ असां वारिस्तान ऐं हाकिम ख़ान तरफ़ वधंदासीं ऐं उन खां पोइ मूसा ख़ान जे तरफ़ वधणो आहे। इन करे मां चवां थो
इन्ही करे रुस्तम खान के वठी अचो उन खां पोइ तव्हां सभु गॾिजी हितां जो गल्त साफ़ कयो जंहिं शइ जी बि ज़रूरत पएव मां ॾींदुसि मां जेतिरनि बि माण्हुनि लाइ बारूद जी ज़रूरत पए मां ॾींदुसि मां पर हिकु ॻाल्हि यादि रखो हाणे मां सभा सां न वेहंदुसि हर हाल में छा बि थी पए भली रत जो दरिया वही पए पर हितां जो गंद साफ़ करणो आहे जेसि ताईं सिंध अमल जी छाती साफ़ करे हिते मां अमन क़ाइम नथो कयां तेसि ताईं मां सुकून सां न वेहंदुसि महमूद असद सुकून सां न वेहंदुसि जॾहिं मां एॾो वॾो कदम खणां थो त मूंखे अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत आहे जेके साम्हूं बाहि जो तूफ़ान ॾिसी बि पोइ हिते कदम न हटाइनि ये सोडे जी गिरफ्तारी या वारंट अथई 2 ॾींहनि जे अंदरि सोडो गिरफ्तार थियणु घुरिजे सर 2 ॾींहनि जे अंदरि तव्हां सोडे खे लाकअप जे पोयां ॾिसंदा सिकंदर खान मूंखे तव्हांजो अमन घुरिजे छा बि थी पवे भली खान जो पुट हुजे उन जे ख़िलाफ़ जेकॾहिं तव्हां वटि शायदियूं आहिनि त मां तव्हांखे उन लाइ वारंट ॾी सर तमामु जल्द तव्हांखे हिते मां अमन कराए ॾींदुसि वरी हितां जो अमन बिगड़ी वेंदो मूं इहो सोचियो बि न हो सर हितां जे अमन बर्बाद करण में सोडे नजीब ऐं मजू जा वॾा हथ आहिनि जेसि ताईं सोडो नजीब ऐं मजू जेल में बंदि न थींदा हितां जो अमन बहाल न थींदो पर नजीब ख़िलाफ़ त तव्हांखे को बि सबूत न आहे मिलियो सर मूंखे पूरो यकीन आहे त सोडो ई नजीब खे ऐं मजूअ खे इस्तेमालु करे पियो सोडे खे बंदि करे अहिड़ो त टार्चर ॾींसि जो सभिनी जा नाला तो अॻियां रखे सर मूं त गूंगनि जूं ज़बानूं बि खोलाए छॾियूं आहिनि पोइ सोडो मूं अॻियां छा टिकंदो पोइ पहिरियों कमु इहो कयो त सोडे खे कानून जे पिंजरे में बंदि करे तोते वारी ॿोली ॿोलायोसि ऐं हा जंहिं तरफ़ सोडो इशारा कंदो वञे हुनखे गेॾींदा बंदि कंदा वञोसि कुझु बि थिए जेकॾहिं कानून जे किताब खां वधीक कदम खणणो पियो त बि मां हितां जे अमन ख़ातिर उहे कदम बि खणंदुसि मूंखे हर हाल में हितां जो अमन घुरिजे हर हाल में मां नथो चाहियां त मुंहिंजे रिटायर थियण खां पोइ मुंहिंजे वर्दीअ ते कुझु दाग रहिजी वञनि सर तमामु जल्द हितां जे गंद जो मां अव्हांखे सफ़ायो कयां खून अरे जुल्म थियो कहर थियो जमींदार छोकरे के खड़िया खून रे जुल्म थियो कहर थियो जुल्म थियो छा थियो
साईं पुलिस के फोन लगाया। बाबा साईं नंढड़े खे अगवा कयूं पिया वञनि। मुंहिंजे हूंदे अञा एतिरी कंहिंमें थूम ई नाहे जो मुंहिंजे पुट तरफ़ मेरी अख करे ॾिसनि ऐं हुनखे अगवा जी कोशिश कनि। बाबा साईं इहो बि शुक्र आहे जो तव्हां वक़्त ते पहुची वियो, पर बाबा इहा ख़बर पई त कहिड़ो आहे? सुञातम कोन पर हुननि जो हिकु हमरा मारिजी वियो आहे। जो पुलिस आई पाणे ख़बर पइजी त इहो हमरा कंहिंजो आहे। बाबा साईं मूंखे त पूरी पक आहे त इहो कमाल खान हो। पहिरियां शक हुयो, हाणे हमरा जी सुञाणप खां पोइ पक थींदी। हुन खां पोइ हुननि खां हिसाब किताब वठणा पवंदा। सिकंदर खान ॾिस पंहिंजी अखियुनि सां ॾिस हानो जी वहशत जो नमूनो। ही मसालो कीअं खड़ो थियो? असांजा हमरा ज़मीन ते हुआ ऐं घणनि ॾींहंनि खां इहो जहिड़ो हलंदो थो अचे। खानो इहो नथो चाहे त असां पंहिंजी ज़मीन आबाद कयूं, हू पंहिंजो ॾाट ॾेखारणु चाहे थो। ॾाट सिकंदर खान खानो गिरफ़्तार थियणु घुर्जे, हर हालत में गिरफ़्तार थियणो हुजे, न त ॿी सूरत में हिते अहिड़ी रत जी राज हलंदी, अहिड़ी रत जी राज हलंदी कि को बि ॻोठ जो माण्हू घर खां ॿाहिरि न निकिरी सघंदो। हा ऐं पोइ जेको हितां जो अमुन तबाह थींदो उन जा तव्हां पाण ज़िम्मेवार हूंदो। पाण तव्हां जल्दबाज़ी न कयो, मां खानू खे गिरफ़्तार कयां थो। बफ़ाइदा पहिरियों त असां इन खानू खे पंहिंजे कदमनि में झुकाईंदासीं ऐं ॿियो अदा जो बुलंद बि थी वेंदो, छो त अदा साईं खे इन खानो ई अगवा कयो। वक़्तु अची वियो आहे त असां पंहिंजो बुलंद पूरो कयूं। वाह कबार खान वाह, वाह जे सोच कई अथई। हाणे ॿुधाईंदासीं खानो खे। अदी तूं मूंखे सम्झा छो हथ धोई करे मुंहिंजे पोयां पई आहे। कैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, छोरी मखण पए छो थो मथो सड़ई पियो। मां थी चवां त भाग खे लता न हणो न हणो। जे तुंहिंजो इहो रिश्तो थियो न त तुंहिंजी माउ ऐं भेण बि हली हवेलीअ में देरो जमाई दियूंसे। ओ छोरी निभागी ॾिठी कोन त वॾेरी सकीना कीअं आकहियूं घेले आणे हवेलीअ में पाण सां गॾु कयूं। जे तूं हवेलीअ में हूंदी आहे त असांजा बि नसीब खुली पवंदा। पाण सां गॾु छो थी असांजे नसीबनि खे बि लताड़े। अदी अम्मा सही थी चवे, असां सभिनी जा भाग वरिया आहिनि। भाग अचाए छो थी पई पंहिंजे भागनि सां गॾोगॾु असांजे भागनि खे बि लताड़े। अम्मा कहिड़ा भाग वरी भाग? कैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे अदा, तूं ई सम्झाए को छोरीअ खे। भाग दर ते आयो आ, छोरी आ जो उनखे धिका पई ॾे धिका। मां हितां जो केतिरा पीर भेटिया अथमें, केतिरनि मुर्शिदनि जूं वञी दुआऊं पिनियूं अथमि इन भाग जे लाइ। अलाए कहिड़े मुर्शिद जी का दुआ घामी वई जो भाग अचे दर खड़कायो आहे, पर छोरी जो खणी सम्झे न ॻाल्हि खे मां छा कयां। दुआ त घामी अदी, पर कहिड़ी दुआ? किथां पियो भाग वरे? मामा
काॾे निकिरी पियो आं? हेठि वञा पियो। हेठि? हा, चचे तरफ़। शाम ताईं त अची वेंदे न? 2 ॾींहं लॻी वेंदा। कोई अहिड़ो कमु अथई छा? चाचा वारनि न वञा पियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾींहं 2 राहे विझंदा। उते पहुचण खां पोइ फोन करे छॾ। ठीकु आहे, ॼाण ॾींदुसि। हैदर 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 हैदर। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। अमाड़े छोरीअ खे राज़ी कई? अम्मा मूं त वॾा वस कया आहिनि पर अदी मञे ई कान थी। ओ अम्मा छोरीअ खे मञाइणो पवंदी छोरीअ खे। थोरो सोच रहमते। हिन महिल हाकिम खान बि हवेलीअ मां निकितल आहे। बाक़ी रही सकीना, उन खे बि दिलावर खान तड़े कढियो आहे हवेलीअ मां। हाणे सॼी हवेली खाली पई आहे, खाली। ओ अम्मा हाणे तूं इहो सोच त जेकॾहिं न सोणीअ जी शादी थी वञे दिलावर खान सां, पोइ त असां हवेलीअ जूं मालिकियाणियूं थी वेंदियूं। मालिकियाणियूं। अम्मा इहो त मां बि ॾिसां पई, पर दिलावर खान असांखे हवेली में रहाईंदो? ओ अम्मा दिलावर वेचारो गुगदाम आहे, गुगदाम। रुगो हिकु दफ़ो छोकिरीअ सोणीअ जी शादी थी पई दिलावर सां, पोइ ॾिस त मां हिन बोदले खे कीअं थी हीअं आङुरनि ते नचायां, आङुरनि ते। छोरी तूं ॿियनि सोचनि खे छॾ ॿियनि सोचनि खे। रुगो छोरीअ खे राज़ी करे विझ। अहिड़ा रिश्ता रोज़ रोज़ नाहिन ईंदा। अम्मा इहा तोखे पक आहे त दिलावर खान अदी सां शादी करण लाइ तयारु आहे या मासी जन्नत जी फूकुनि ते लॻी आई? ओ अम्मा मां अहिड़ी चरी बि कान आहियां जो इन धूतीअ जे ॾटनि ते लॻा। मां पाण वञी दिलावर खान सां मिली आई आहियां। हा, जेकॾहिं सोनी राज़ी न थी न, ऐं इहा ख़बर असांखे कमु अहिड़ो करणो आहे जो ख़ानू जे मलाइकनि खे बि ख़बर न पए जो इहो कमु असां कयो आहे। पोइ छा सोचियो अथई? कमाल खान तुझो इहो प्लान त बहितर आहे, पर अॻियां कंहिंखे कंदे? बाक़ी मीरण कहिड़े कम ईंदो? मां त तव्हां सां ॿधल आहियां। बाहि बि डुबी ॾियण लाइ चवंदो, पोइ बि पोइते न हटंदुसि। पर हर कम जो अॻु पोइ सोचे कजो। मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे। इन कमु करण सां असांखे 2 फ़ाइदा मिलंदा। अदी जे लाइ रिश्तो आयो आहे। इहा का नई ॻाल्हि कान्हे। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। अदा इहा ख़बर अथई त इहो रिश्तो आयो काथों? हा, इहा ॻाल्हि सोचण जहिड़ी आहे। दिलावर खान, अदा तोखे त ख़बर आहे न त दिलावर खान जी केॾी वॾी देह आहे। तूं सॼो ॾींहुं घोड़ो डुकाईंदे न बि हुन जी देह कोन खुटंदी। हा अदा, हाणे इन खां वधीक असांजा के भाग ॿिया? अम्मा इहो ख्वाब न ॾिस। मां रईस दिलावर सां शादी न कंदसि। अम्मा वारो कर रहमत, तोसां आहियां तोसां। जी अम्मा जी। जल्दी कर, इहा ज़हर वारी शीशी खणी ॾे त पियां। ॿुधाए अदी किथे पई आहे त मां तोखे आणे ॾियां। तूं हाणे बस कर तूं अदा, त मां पाण खणी थी पियां पई त इहा तोखे न उटलाए पियारियां। अम्मा जॾहिं मां शादी करण ई नथी चाहियां त पोइ अजाए मूंखे एॾो मजबूर छो पई करीं? तूं मुंहिंजी ॻाल्हि चङी तरह ॿुध, कुझु सोच कुझु। अम्मा जे तो शादी न कई दिलावर खान सां त दिलावर खान असांखे हिन ॻोठ मां धिके कढंदो।
पो काथे वेंदासीं काॾे वेंदासीं मां इहो त सोच मुंहिंजे ॻोठ बस अदा बस तूं त सब्र कर खुदा खे मञ छोरी जेल ही ॻोठ छॾियोसीं त पोइ मथे ढकण लाइ काथे बि असांखे जॻह न मिलंदी अजायो छो थी पई पाण सां गॾु असांखे बि सूरन में विझे छिती अची थी न बड़ न कोन मञींदी ॾिठी न तवाई लॻसि काॾो थी ॼाणे पई इहा ॻाल्हि खे हिन छोरी खे मां कहिड़ी ख़बर दिलावर खान खे पई त पोइ थी सघे थो उहो बि शादीअ खां इनकार करे छॾे हा खैरां जे सिर ॾांहुं ख़ैर हुजे अमर दिलावर आहे बोधलो माण्हू हो कंहिंजे मथां बि पंहिंजी ज़ोर ज़बरदस्ती नथो बढ़े सघे मूंखे त इहो ई ख़ौफ़ आहे त इहा ॾाइण वञी न ॻाल्हि करेसि त सुहिणी तोसां शादीअ करण ते राज़ी नथी थिए पोइ त मां दिलावर खान बि इनकार करे छॾे ऐं पंहिंजे लाइ वञी ॿिए हंधि रिश्तो घुरे हा मां ॿिए हंधा रिश्तो घुरियईं त उनखे खोड़ रिश्ता मिली पवंदा पर अदी जे लाइ वरी अहिड़ो रिश्तो न मिलंदो अम्मा ओ मां इन करे ई त मां बि चवां थी त इहा ख़बर हिन मुंहिंजे जनीअ खे न पवे जे न त वञी इहो सॼो हवालो कंदी दिलावर सां पोइ दिलावर खान असांजे छोरीअ जो संग वठण कोन इनकार कयो त पोइ खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे इहा कोई जन्नत पाण ई निकाह करे दिलावर खान सां वेही रहंदी हा अमड़े मां चवां थी वञ वञी छोरीअ खे राज़ी करे त इहो संग बि हथ न मुंहुं न वञे मां सम्झायांसि थी अम्मा बसड़ीअ में अलाह सम्झाए छोरियुनि खे मां छा कयां बस कोन थियूं मञनि पियूं बाबा रुस्तम खान जी जांच कयो त हिन महिल किथे थो रहे अरे सर कुछ ॾींहं रुस्तम मूं वटि आयो हुयो चए पियो त मां कचे तरफ़ वञा थो दिलावर खान तव्हां हाणे हुकुम कयो त असांखे छा करणो मूंखे जेको कुझु करणो आहे उन लाइ तव्हां थोरा आहियो इन करे रुस्तम खान जो हुअणु तमामु ज़रूरी आहे रे सर जेकॾहिं तव्हां